दौर दर्द जो जन खे दौर दर्द जो सबक सूर पढ़न फिक्र फरही हथ में माठ मुतालियो कन पनो सो पढ़न जंहिंमें पसंद पिरीअ खे या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब अॼु 24 शवाल साईं आशिक़े रसूल आशिक़े हुसैन साईं कुर्बान अली सहतो साईं बादशाह महबूब जी घर में लख सलवात पढ़ाई ओ मौला साईं अॼु न्याज़ ख़ैर कयो अॼु को कुर्बान साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा रब तुंहिंजो वाइदो थियल आहे त मुंहिंजे महबूब ते सलवात पढ़ी दुआ घुरो क़बूल कंदोमांव रब तुंहिंजो वाइदो सचो ऐं नहजुल बलागा में मौला अमीर अलैहिस्सलाम जो फरमान आहे त उन ज़बान मो निकतल दुआ कॾहिं रद्द न थींदी जेका मुहम्मद आले मोहम्मद ते घणी सलवात थी पढ़े ओ मौला लख सलवात जे सदके कुर्बान साईं जा क़यामत ताईं बेड़ा पार फरमा साईं खे सेहत ॾे वॾी खिज़री हयाती अता फरमा कुर्बान साईं जे भाइरनि खे अमा मिठी खे भेनरुनि खे क़यामत ताईं आबाद फरमा अॼु जंहिं कुर्बान साहब खे दुआ जे लाइ चयो आहे उन्हनि सभिनी जो बेड़ो तार साईं सैयद बिशारत हुसैन शाह साईं खे साईं जे सभिनी घर वारनि खे सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा साईं बिशारत हुसैन साईं जे जेके बि दिलनि में जाइज़ तमन्नाऊं आहिनि अमा मासूम बीबी सकीना जो वास्तो थिए साईं जे दिलनि जूं जाइज़ तमन्नाऊं सभई पूरी फरमा साईं जाफर हुसैन शाह बाबा साईं जे दिलनि जूं जाइज़ तमन्नाऊं पूरी फरमा साईं गुलाम शबीर साईं आराई साईं जे दिलनि जूं जाइज़ तमन्नाऊं पूरी फरमा गुलाम शबीर अब्बासी साईं जे दिलनि जूं जाइज़ तमन्नाऊं पूरी फरमा गुलाम अब्बास फुलपोटो साईं खे साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा साईं हाकिम अली नूनारी साईं जा बच्चा घर आबाद फरमा मां दिल जूं गुजरियूं ॻाल्हियूं मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां रब चादरे ततहीर चादरे ज़ैनब जो वास्तो थी ईरान जी ज़ाहिरी ऐं ग़ैब मो मदद कर ऐं ईरान जो जेको भी दुश्मन आ उनके निस्तो नाबूद फरमा अमेरिका इसराइल के निस्तो नाबूद फरमा जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि के रोज़ी अता फरमा जे घरनि में किरोध उन्हनि जो किरोध दूर फरमा दारनि जा कर्ज दूर फरमा पंजू गरीबतूं दूर फरमा सुन्नी शिया मोमिन जे घर में लख सलवातूं थियनि इहा दुआ क़बूल फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद नारे हैदरी